रंगोली दीपमाला लाइटिंग जेको जेतिरो करे सके गुरु जे नाले सां सभई पंहिंजे पंहिंजे घर में कॉलोनी में सोसाइटी में मंदिर में ॾाढे सुठे नमूने सां गुरु जो जन्म उत्सव मल्हाइजो ऐं उन खां पोइ सभिनी खे ॿुधाइजो पाटन जो 136 किले जो महालड्डू जो प्रसाद 136 मावे जो महाप्रसाद 136 दीप प्रज्वलन ऐं विशाल भंडारे जो कार्यक्रम आहे तो सभी ध्यान दो सुबह जो याद दो 11 खां 3 बजे ताईं भंडारो साहब है सभी के भंडारो भी तय करणो है भजन ऐं भोजन सभी के तय करणो है उनका 6:30 खां पोइ वरी माताओं के द्वारा संतन के द्वारा सत्संग ऐं दीप प्रज्वलन को दरबार के दियन सां सजाइनासीं रंगोली सां सजाइनासीं गॾोगॾु बधाई गीत गाइनासीं ऐं ॿारनि जो नृत्य प्रस्तुति पंचदश ॿारनि ॾाढो सुहिणो कार्यक्रम तैयार कयो अथनि त उहो बि सभई शाम जो थींदो त सभई सुभाणे शाम जो 6:30 खां वठी 7:30 ताईं बोलो गुरुदेव भगवान की बाबा देवराम महाराज की अचो संत महात्माओं सभी खां जो बताओ